भारत ख़ित्ते ख़ासतौर पाकिस्तान में दहशतगर्दी की सरपरस्ती करे रहियो आहे। पहलगाम वाक़े बाद भारत फौरी तौर पाकिस्तान ते इल्ज़ाम मड़ियो। बिना जांच ऐं इल्ज़ाम लगाइण किथां जी अकुलमंदी आहे। पाकिस्तान पहलगाम वाक़े बाबति जांच लाइ भारत खे आछ कई। भारत ॿारनि ऐं औरतुनि खे शहीद कयो। पाकिस्तान फौरी तौर असराइतो ऐं सख़्तु जवाब ॾिनो। जंगबंदी लाइ भारत जे दिफ़ा वारी वज़ारत दरख़्वास्त कई हुई। असां अमन चाहियूं था। आलमी क़ुवतुनि खे पाकिस्तान जे जज़्बे जी ॼाण आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी जो ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू चयईं पाक भारत तकरार खे सम्झण लाइ उन जूं हक़ीक़तूं ॼाणणु ज़रूरी आहे। भारत हक़ीक़त लिकाइण लाइ कूड़े बयानीअ जे पुठियां लिकी रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो गुजरावाला छावनी जो दौरो। सदर आसिफ अली ज़रदारी जो आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर इस्तक़बाल कयो। दुश्मननि जी ग़ुलामी कंहिं गैरतमंद पाकिस्तानी खे क़बूल नाहे। भारत खे ख़बर पइजी वई आहे त असल जवाननि सां मुक़ाबिलो कीअं थींदो आहे। पाकिस्तान हिकु मुल्क, हिकु क़ौम ऐं इस्लामी रियासत आहे। असां त जीअंदा ई शहादत लाइ आहियूं। हीअ धरती असां सभिनी लाइ आहे। शहीद सुरखरू आहिनि। हीअ धरती आहे त असां समूरा आहियूं। हीअ धरती नाहे त कुझु बि नाहे। अल्लाह पाक कामयाबी ॾिनी आहे। अवा दुनिया खे पैगाम ॾिनो। आज़माइश में हर पाकिस्तान ऐं जान ऐं माल मुल्क लाइ क़ुर्बान करण लाइ तयारु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो छावनी जे दौरे दौरान ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब। पाक भारत DGMOs में अॼु ॿीहर राब्तो थींदो। नायब वज़ीर आज़म सागदार चवे थो पाक भारत छिकताण घटाइण लाइ कमु करे रहिया आहियूं। भारत सां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियूं। जंगबंदीअ ते आचर ॾियारे ताईं इत्तेफ़ाक़ थियो आहे। DGMOs जे ॻाल्हियुनि में केतिरा ई राउंड्स थी चुका आहिनि। ईंदड़ मरहलो ॻाल्हियुनि जो हूंदो। असां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियूं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान उन्हनि तालिबान लाइ अमेरिका ऐं ओहले जे मुल्कनि जा इल्ज़ाम बर्दाश्त कया जेके दहशतगर्द मुल्क तौरु मशहूरु थिया। अॼु उहे साॻियो काबुल ऐं साॻिया तालिबान इज़राइल समेत भारत सां गॾु बीठल आहिनि। सीनियर भारतीय सहाफ़ी ऐं दिफ़ाई तजिया निगार चयो हो त पाकिस्तान ख़िलाफ़ ऑपरेशन सिंदूर ते सॼी दुनिया मां रुॻो इज़राइल ऐं अफ़गानिस्तान भारत जी हिमायत कई। दुश्मन हाणे कंहिं बि मिस एडवेंचर खां पहिरियां 100 भेरा सोचींदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो गुजरानवाला में मरकज़ मुस्तफ़ा जो दौरो। मरकज़ मुस्तफ़ा जे सरपरस्त आला मौलाना मोहम्मद रज़ा साकिब मुस्तफ़ाई सां मुलाक़ात। घर वज़ीर मोहम्मद चयो आहे त ताक़तवर दुश्मन खे पाकिस्तान इबरतनाक शिकस्त ॾिनी। अज़ीम फ़तह ते अलाह साईं जा शुक्रगुज़ार आहियूं। सॼी क़ौम पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। मोदी हिकु इंतिहा पसंद हिंदू आहे। पाक फ़ौज भारत जो गुरूर मिटी में मिलाए छॾियो। भारत खे पाकिस्तान जवाबु ॾिनो। इहो सॼी दुनिया ॾिठो। पाक फ़ौज साबित कयो त मुल्क जो दिफ़ा मज़बूत आहे। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी जूं हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो भारत हाणे अहिड़ी ड्रारीअ जो कॾहिं बि न सोचींदो। पाकिस्तान जी जवाबी कार्रवाई सां भारत जी दुनिया मां बालादस्ती ख़तमु थी वई। सिंध सरकार पारां चीन जे सहकार सां कराचीअ में जल्द मिनी ट्रक जी असेंबलिंग लाइन क़ाइमु करण जो ऐलान। सॼी सिंध में बिजली ते हलंदड़ गाॾियुनि जे लाइ चार्जिंग स्टेशन्स क़ाइमु करण जो फ़ैसिलो। चीन में सुपर मिनी ट्रक जी नुमाइश जी तक़रीब। सिंध जे सीनियर वज़ीर शहरजील इनाम मेमण ऐं तवानाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी शिरकत। सिंध जे सीनियर वज़ीर शहरजील इनाम मेमण चयो आहे त सुपर मिनी ट्रक मनसूबो पाक चीन सनअती भाईवारी ऐं टेक्निकल सहकार जो शानदार मिसाल आहे। ॼाणायल मनसूबो ॿिन्ही मुल्कनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ नवां दर खोलींदो। वफ़ाक़ी सरकार नई बजट ठाहिण लाइ स्टेक होल्डर्स सां मुशावरत शुरू करे छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं ॿियनि वज़ीरनि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात ते ईंदड़ माली बजट तोड़े ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान भारतीय जारी ख़िलाफ़ फतह ते हिक ॿिए खे वाधायूं ॾिनियूं वयूं। महांगाई घटाइण, मुआशी ज़रई तरक़ी ऐं अवाम खे सहूलियतूं ॾियण बाबति बि ॻाल्हि ॿोल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हीअ सुठी ॻाल्हि आहे त नए बजट सलाह मशवरे सां ठही। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चवे थो मुल्क मुआशी तरक़ी ॾांहुं वधी रहियो आहे।
के इलेक्ट्रिक कराची जे शहरनि खे डिगी लोड शेडिंग सबबि परेशान करे छॾियो। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी 14 खां वधीक कलाक लोड शेडिंग जारी। PNT कॉलोनी, गिजरी, लियारी, कोरंगी, न्यू कराची, लांडी, नॉर्थ कराची ऐं सरजाणी टाउन में 12 खां 14 कलाक बिजली बंदि। नाज़माबाद, वलीर, क़ायदाबाद ऐं FB एरिया जे मुख़्तलिफ़ ब्लॉक्स में डिगी लोड शेडिंग। मॉडल कॉलोनी, जहांगीर रोड, PIB, मच्छर कॉलोनी ऐं रेलवे कॉलोनीअ में बि लोड शेडिंग जारी। भारत खे तारीख़ी शिकस्त ॾियण खां पोइ पाक फ़ौज खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाक फ़ौज सां एके जे इज़हार तौर रैलियूं। छटे, कंडियारो, झंडूमरी में ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं। पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा। मातली जे शहर फलकारा रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। हथियारबंदनि रज़ाउल्ला निज़ामाणी खे गोलियूं हणी क़त्ल कयो, बाद में फ़रार। मारिजी वियल जो लाश तालका अस्पताल मुंतक़िल। पुलिस जांच शुरू करे छॾी।